वालेकुम दोस्तों, मदीजे में अज यारी मुहर्रम के हवाले से अमूमी तौर हस्ब मामूल अज मातमी जुलूस निकिरंदो। इन वक्त जेके मातमी जुलूस मजलिस के हवाले से इंतजामात आहिनि, मां उन हवाले से अचो तो तव्हांखे थोड़ो जाइज़ो वठूं। इन वक्त हिते सिक्योरिटी के हवाले से जेके इमामी या तनज़ीम जा जेके पंहिंजा वर्कर आहिनि, ख़ासि उहे सिक्योरिटी जे लाइ हिते अलर्ट बीठा आहिनि। जॾहिं त पुलिस अहलकार पिणु हेॾां जेको आहे तो विच में सिक्योरिटी जे हवाले सां महमूर आहिनि। हिन वक़्तु ही जेके आहिनि तलाशी वरिती पई वञे। जेको हितां इन थिए थो, ही मेन घिटी आहे सैयद बोदले शाह जी घिटी सॾी वेंदी आहे। ऐं हिते हिननि जेको आहे हिते हिकिड़ो ख़ासि इंतिज़ाम जेको आहे तो कयो आहे। भाऊ हिते तव्हां ॿुधायो थोरो त हिते छा इंतिज़ामात थियल आहिनि? माशाल्लाह तमाम बेहतरीन सैलन पुलिस जा गदोगद स्काउट जा तमाम बेहतरीन इंतजामात। अच्छा, ही जेको आहे तो मां तव्हांखे नाज़रीन ॿुधायां त ही दोस्त जेके आहिनि। भाऊ तव्हां सिक्योरिटी जे हवाले तां छा तव्हां चेक कयो था, छा ॾिसो था? ठीक है। ही जेको आहे तो हिकु ज़ाकिर साहब मोहतरम जेको हिन वक़्तु मजलिस मां ख़िताब करण खां पोइ वापसि अचे थो पियो। हिते हिकिड़ी सबील बि जेका आहे उहा लॻल आहे। त मां तव्हांखे ॾेखारियां त सबील ते हिते जेको माण्हू अचे थो पियो उनजे लाइ थधे पाणीअ जो इंतिज़ाम थियल आहे। हिते सबील जो इंतिज़ाम कयो आहे, छा माना इंतिज़ाम आहे सबील में? अच्छा, या सबील काएं खां काएं ताईं हलंदी? 5 बजे ताईं माना जेको आहे हलंदी। ठीकु आहे। हिते जीअं रस्ते सां असां दाख़िल थींदासीं त हिते वरी ॿीं जेका सबील जी सबील लॻल आहे। सबील इमाम हुसैन अलैहिस्सलाम चवंदा। ये छा आहे भाउ? ये छा आहे? करबला मौला जो शबीर मरहबा इस बात के लिए कि ये शमशीर मरहबा। ये हिकिड़ो पुलिस अहलकार जेको आहे अलर्ट सिक्योरिटी जे हवाले सां मौजूदु आहे। हीउ वाकर जेको आहे सिक्योरिटी जे हवाले सां हीउ जेको आहे मोमिन हीउ सैयद बोदले शाह जी घिटी मां तव्हांखे ॾिसां। अॼु 11 मुहर्रम शरीफ़ आहे। हिते बि हिकिड़ी सबील जो एहतमाम कयो वेंदो। मां सम्झां थो पियो त ॿी 4 बजे ताईं हिते मजलिस जारी रहंदी। हीअ चौथी जेका आहे सबील आहे। भाऊ सबील इहे तव्हां थोरो ॿुधायो त सबील जो छा फ़लसफ़ो आहे? फ़लसफ़ो साईं सबील जो मुहर्रम शरीफ़ जो महीनो आहे। 10 ॾींहं अशरे जा आहिनि। हे असां मौला हुसैन जी सबील हलाईंदा आहियूं। जो मोमिन अचनि था, दूर दराज़ खां मोमिन अचनि था, उन्हनि खे असां सबील पीआरियूं था मौला हुसैन जे कम जी सबील। माशाअल्लाह। अच्छा, ही माना जेको आहे तो तव्हां सबील सां गॾु हिकिड़ी शइ नज़र अचे थी, ही छा आहे? हिन जे बारे में थोरो आगाही ॾिजो। असांजे मौला अली असगर जो नंढिड़ो झूलो आहे। अच्छा, जेको असांजे घर में पियो हूंदो आहे। पोइ वरी असां सबील जे हिसाब सां असां हिते मोमिननि जी ज़ियारत जे लाइ कढी रखंदा आहियूं। पहिरियों गाज़ी अब्बास पियो आहे। अच्छा, हे जेको आहे तो हे गाज़ी अब्बास जेको आहे तो हिते जेको अचे थो पियो। अच्छा, हिन में तव्हां ॿुधायो त हीउ जेको आहे तो ज़ियारत करण जे हवाले सां छा माना जेको आहे तो अगरि कोई ज़ियारत करे तो का मिनत वग़ैरह बि थींदी आहे? मिनत अहिड़ी ख़ासि कान्हे का, पर असां हिन में न्याज़ विझी छॾींदा आहियूं। अच्छा, जीअं ही आहे दोस्त माना ज़ियारत करे थो पियो, दुआ घुरंदो त इन क़िस्म जी जेका बसि मौला हर कंहिंजी उमेदूं पूरियूं करे थो। हिते लेडीज़ मज़दूरात अचे थी, न्याज़ खणे थी, पंहिंजी हुनजी दिलि जी तमन्ना कहिड़ी बि आहे उहो मौला हुनजी तमन्ना पूरी। अच्छा, ये सबील काएं बजे ताईं जारी रहंदी? इंशाअल्लाह साईं सबील मजलिस न्याज़ जी एंड ताईं जारी रहंदी। 5 बजे ताईं अंदाज़ 5-6 बजे ताईं इंशाअल्लाह जारी रहंदी। हीउ जेको आहे तो लंगर न्याज़ बि इन वक़्तु हले थो पियो। ॿी सिक्योरिटी जा फ़राइज़ सरअंजाम ॾिए थो। तव्हां हिते सिक्योरिटी जे हवाले सां बीठा आहियो, छा तव्हां सिक्योरिटी जे हवाले सां छा था चेक कयो? अच्छा, मोमिन आहिनि। हीउ जेको आहे तो मदे जी PS सां तालुक़ु रखंदड़ पुलिस अहलकार सिक्योरिटी जे हवाले सां अलर्ट आहिनि। अच्छा, छा तव्हां सिक्योरिटी जे हवाले सां छा तव्हां चेक कयो था, छा ॾिसो था?
अच्छा काएं बजे ताईं तव्हांखे हिते बीहण जो हुकुम आहे? 7-8 बजे ठीकु आहे। हे जेको आहे सो नाज़रीन मां तव्हांखे ॿुधायां त हे 11 मुहर्रम उल हराम जे हवाले सां मदईजी में मजलिस जो अहतमाम आहे ऐं ही तव्हांखे मां मनाज़िर ॾेखारियां थो। नंगर न्याज़ जे हवाले सां ते पकल देगियूं जेके आहिनि मोमिनीन खे तक़सीम करण जे हवाले सां हीअ जेको आहे सिक्योरिटी जे हवाले सां तव्हां बीठा आहियो ऐं सिक्योरिटी जे हवाले सां बीठा आहियो हेॾां। अच्छा भाऊ तव्हां बि सिक्योरिटी जे हवाले सां हिते बीठा आहियो? अच्छा 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 छा हिते इंतज़ाम ऐं एहतमाम थियल आहे? माशाल्लाह सिक्योरिटी पुलिस जी पंहिंजी सिक्योरिटी आहे, पंहिंजी इंतज़ाम आहे। अच्छा माना कॾहिं बि आज़ादारी आहे ऐं तमामु सुठो आहे माहौल, बहितरीनु आहे हर तरफ़। शेड्यूल छा हूंदो आहे? शेड्यूल चई बजे ख़तमु थी पोइ जुलूस बरामद अच्छा नंगर न्याज़ बि हिते ई तक़सीम थींदो? आख़िर में शाम जो नहर थींदी दुआ थींदी आहे तो नाज़रीन ही मां तव्हांखे ॾसां ही साईं बौदले शाह जी उतां बि सॾबी आहे। अच्छा सॾबी आहे सॾब पोइ जेको आहे तो हे जेको आहे तो मां तव्हांखे ॿुधायां ऐं उन सां गॾोगॾु ही जेको आहे तो मेन दरवाज़ो आहे जिते मजलिस हले थी पई। हिन वक़्तु 11 मुहर्रम ते हर साल मदईजीअ में मजलिस अज़ा मुनाक़िद कई वेंदी आहे ऐं तक़रीबन इहा 4 बजे ताईं जारी रहंदी आहे। उनखां पोइ जेको आहे 4 बजे खां पोइ वरी मातमी जुलूस बरामद थींदो आहे। हिते मुख़्तलिफ़ इलाइक़नि खां मुख़्तलिफ़ अंजुमनूं बि हिते ईंदियूं आहिनि। हिन वक़्तु हीउ जेको आहे सो तव्हां ॾिसो त जेको बि हिते दाख़िल थिए थो उनखां जेको आहे तलाशी वरिती वञे थी जॾहिं त हिते जेको आहे पुलिस अहलकार जेके आहिनि उहे बि सिक्योरिटी जे हवाले सां अलर्ट तव्हांखे नज़र अचनि था पिया। दरवाज़े खां जॾहिं जीअं ई असां अंदरि दाख़िल थियूं था त हिते जेको आहे सबील जो वरी तमामु थियल आहे ऐं मुफ़्त जेको आहे असां जॾहिं 90 मेरां चौक खां मां दाख़िल थियो आहे त ईंदे हिते 7-8 हीअ सबील आहे इमाम हुसैन जी हे साईं एजाज़ अली शाह अशवाणी साहिब जे लाइ जेके सबील तक़सीम कंदा पिया। साईं एजाज़ साहिब ही तव्हां माना जेको आहे तो ही सबील जे हवाले सां इंतज़ाम कयो आहे? सबील जे हवाले सां ही तव्हांजो इंतज़ाम थियल आहे? हे मौला अली अलैहिस्सलाम जो करम मां उन्हें जी सबील है। ये सबील शहीदों के नाम की, पानी पियो तो याद करो प्यासे इमाम उन्हें जी सबील है। कंहिंजी बि कोन्हे ज़ाती कंहिंजी कोन्हे, सही मौला जी पाक हुसैन जी आसान जी सबील है। जेको पीअंदो हर बीमारी छॾे वेंदा, हर बीमारी मां तव्हांखे ॾेखारियां त हीअ सबील मेन मर्कज़ी जेको आहे मजलिस जी जेका गेट आहे उते सबील जो इंतज़ाम थियल आहे। हीअ तव्हांखे वॾे तइदाद में मोमिनीन जेके आहिनि उहे तव्हांखे हीअ वरी हिते ॿी सबील जी कैंप लॻल आहे ऐं हिते जेको आहे तो ही मोमिन मजलिस साईं जेको आहे त काएं ताईं जारी रहंदी? अच्छा ठीकु आहे त हीअ जेको आहे तो मां तव्हांखे ॾेखारियां त हीअ पुलिस अहलकार पिण मूंखे नज़र अचनि था पिया। सिक्योरिटी जे हवाले सां अलर्ट बीठा आहिनि ऐं सिक्योरिटी जे हवाले सां तमामु हिकिड़ो बहितरीनु इंतज़ाम थियल आहे। मां तव्हांखे ॿुधायां त हिते कंहिं बि क़िस्म जी का बि जेका आहे डिस्टर्बेशन वग़ैरह नज़र नथी अचे। हिते मजलिस हले थी पई 11 मुहर्रम हस्बे रिवायत हर साल जी मदईजी में मजलिस थींदी आहे।